अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हिकु नज़र हिन हफ़्ते जी हेडलाइन। ज़ोब भरिसां ख़ौफ़नाक रोड हादसो, 6 ॼणा फौत, 8 ॼणा ज़ख़्मी। रावलपिंडीअ खां कोयटा ईंदड़ सदाबहार बस तेज़ रफ़्तारी ऐं बरसात सबबि शेरानी जे इलाइक़े सिरदाना वटि खाईअ में किरी पई। 6 ॼणा मौक़े ते ई फौत थी विया, 8 ॼणा ज़ख़्मी। बस में 33 ॼणा सवार हुआ। इतला ते रेस्क्यू टीमूं हादसे वारनि हंधि पहुची वयूं। ज़ख़्मियुनि खे ज़ोब इस्पताल दाख़िल कयो वियो। सिविल इस्पताल में एमरजेंसी लागू कई वई। आपका कल बिल्कुल जो मैंने खान साहब ने आपको कहा था ना कि गद्दारी का वो जो आपने हैशटैग करके करना है, इतने लोगों का फोन आया हुआ था कि आपका सोशल मीडिया बहुत एक्टिव था और एक हफ्ते से बिल्कुल एक्टिव नहीं है। तो क्यों है बेटा? आजकल तो आप लोगों को बहुत एक्टिव होना है। ये जैसे अलीम खान है, ऐसे कितने भी लोग हैं जो बहुत आके मेरे खान साहब के हवाले से बोलेंगे, ठीक है? इन्होंने आगे इससे भी ज्यादा गंद डालना है, लोगों की गवाही भी देंगे। आपने उसका कोई इशू नहीं बनाना, इन सबको लिंक कर देना है गद्दारी के साथ। हाँ, ये समझ आपको, लेकिन ये सिर्फ आपको बता रही हूँ, इस इशू को आते नहीं किसी को करना। पीटीआई जे चेयरमैन इमरान खान जी ज़ाल बुशरा बीबी जी हिकु मुबैना ऑडियो कॉल लीक थी वई। ऑडियो कॉल में बुशरा बीबी इमरान खान जी डिजिटल मीडिया बाबति फोकल पर्सन अरसलान ख़ालिद खे मुखालिफ़नि ख़िलाफ़ बयानियो ठाहिण ऐं गद्दार साबित करण जी मुहिम हलाइण जूं हिदायतूं ॾेई रही आहे। ऑडियो लिंक में बुशरा बीबी अरसलान ख़ालिद खे हिदायतूं ॾिनियूं त मुखालिफ़नि ख़िलाफ़ गद्दारी जो बयानो ठाहिणो आहे, गद्दारीअ जो हैशटैग हलाइणो आहे। माण्हुनि जा ख़ैस फोन अची रहिया आहिनि त संदसि सोशल मीडिया तमामु मुतहरिक हो, पर हिकु हफ़्ते खां बिल्कुलु मुतहरिक नाहे। ईअं छो आहे? अॼुकल्ह त खेनि घणो मुतहरिक थियणु घुरिजे। मुझे ये बताओ कि क्या पाकिस्तानी अवाम ने तुम्हें पाकिस्तान ठेके पर दिया हुआ था कि तुम लूटते रहते, बर्बादी करते रहते और लोग मुंह देखते रहते? फितना खान का एक ही दुख है कि पाकिस्तान श्रीलंका क्यों नहीं बना। हालांकि फितना खान ने पाकिस्तान को श्रीलंका बनाने का पूरा बंदोबस्त किया हुआ था कि पाकिस्तान श्रीलंका क्यों नहीं बना, क्योंकि आवाम को, ग्रीन टाउन वालों को नवाज शरीफ पर एतमाद है। इमरान खान के पाकिस्तान जी श्रीलंका न बणण जो ॾुख आहे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त परेड ग्राउंड में फितना खान जलसो करे रहियो आहे। हुकूमत खे दिलि ते पथर रखी पेट्रोल ऐं डीज़ल जूं क़ीमतूं वधाइणियूं पयूं। ही मसला संदनि पैदा कयल नाहिनि। IMF पाकिस्तान सां मुआहिदो करे बुरो कयो, वरी मुआहिदे जी भञगड़ी करे वधीक बुरो कयो। IMF वारा हाणे मुआहिदे लाइ नक सां लकीरूं कढाए रहिया आहिनि। इमरान खान खज़ानो ख़ाली करे छॾियो। अॼु पाकिस्तान वटि कुझु बि नाहे। इमरान खान चवे थो त खेसि पतो आहे त तेल जूं क़ीमतूं अञा वधंदियूं। असल में हुन पाकिस्तान खे श्रीलंका ठाहिण जो पूरो बंदोबस्त करे छॾियो हो। पंहिंजे इदारनि ख़िलाफ़ जंग विढ़ण लाइ नाहियां निकितो। इदारनि खे पैगाम थो ॾियां त अञा बि वक़्तु आहे, क़ौम खे चोरनि खां बचायो। हथनि मां रांदि निकिरी वई त चाहींदे बि रोके न सघंदासीं। अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान जो इस्लामाबाद में महांगाई ख़िलाफ़ एहतिजाजी जलसे खे ख़िताब। चयाईं, तव्हां चाहियूं था त असां पंहिंजे इदारनि ऐं अदलिया ख़िलाफ़ बीही रहूं, पर ॼाणे वठो क़ौम बि मुंहिंजी आहे त पुलिस बि मुंहिंजी। मां हिकु मक़सद लाइ निकितो आहियां। इम्पोर्टेड हुकूमत खे कॾहिं बि तस्लीम न कंदासीं।
कोरोना सबब वधीक वॼणा हयाती विञाए वेठा। 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जा 650 नवां केस ज़ाहिर। सिहत जे क़ौमी इदारे NIH मूजिब सॼे मुल्क में कोरोना जे पखेड़ जी शरह 3.88% रही। मुल्क में कोरोना सबब इलाज हेठि 138 माण्हुनि जी हालत ॻणितीअ जोगी आहे। कश्मीर में भाणेजे जी फायरिंग में मामो ऐं मारोट क़तल। ॻोठ लाल खान चाचड़ में बिजली न ॾियण तां मामनि ऐं भाणेजनि में छेड़ो थी पियो। फायरिंग में गोहराम चाचड़ ऐं संदसि धीउ मां अची विया। 4 ॼणा ज़ख़्मी, हिक ज़ख़्मीअ जी हालत ॻणितीअ जोगी। इतलाह ते पुलिस पहुची मक़तूलनि जा मढ़ ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। वाक़िए बाद धुरनि में छिकताण बरक़रार, इलाइक़े में ॾहकाउ पखेड़जी वियो। पीरकोट भरिसां घुमरा बिरादरी जे 2 धुरियुनि में छेड़ो। हिकु ॼणो क़तल। ॻोठ फतहुल्ला घुमरो में सनावती तकरार तां छेड़े में अली बख्श घुमरो मां अची वियो। इम्तियाज़ ज़ख़्मी। इतलाह ते पुलिस पहुची मक़तूल जो मढ़ ऐं ज़ख़्मी खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। हैदराबाद जी रेशम बाज़ार मां गुम थियल 7हीं क्लास जी शागिर्दियाणी कराची मां हथ। पुलिस जो चवणु आहे त नीगरी महविश छछर खे कराची मां हथ करे वारसनि हवाले कयो वियो आहे। महविश गुज़िरियल ॾींहुं घर भातियुनि सां गॾु शॉपिंग लाइ आई, जितां गुम थी वई हुई। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में चौमासे जो वसकारो। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में हल्की बरसात। मौसम खुशगवार थी वई। अॼु खां गजगोड़नि सां वसकारे जा इम्कान। कोटली, झोल, शादीलाज ऐं ॿियनि शहरनि में बेमींहुं। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराचीअ में अॼु शाम या राति बरसात पवंदी। अंगारे ताईं बरसात वक़्फ़े वक़्फ़े सां जारी रहण जो इम्कान आहे। कराची में शहरी बोर्ड जे ख़दशे बाद बरसाती नालनि जी सफ़ाई जो कमु जारी। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर नासिर शाह ऐं सईद गणी तरफ़ां सफ़ाई जे कम जो जाइज़ो। संदनि चवणु आहे त नालनि जी सफ़ाई कई पई वञे त जीअं शहरनि खे ॾुखियाईनि खां बचाए सघिजे। कोशिश आहे त बरसात दौरान किथे बि पाणी न बीहे।